मां मुस्तफा तोखे ॿुधाईंदुसि त ज़िंदा उथियो या न उथियो मुस्तफा जे लफ़्ज़न जो राज़ उमर तो तोखे ॿुधाए मुझे महबूब तोखे मुझा दोस्त अजीज ईमान जी बिशारत भी ॾिनी हुई त जन्नत जी टिकेट भी मुस्तफा ॾेई छॾी हुई। सुभान अल्लाह। ताबई निहारे चयो त अमीर उमर खुदा जो कसम खणी तो मां चवां अल्लाह जे नबी मुखे ईमान जी बिशारत कोन ॾिनी हुई जन्नत जी टिकेट कोन ॾिनी हुई। अमीर उमर निहारे चयो तोखे नज़र कान आई तोखे नज़र कान आई मां उमर के नज़र अची रही आ। ताबई चयो त कीअं नज़र आई आ। हज़रत अमीर उमर चयो अॼु मां उमर तो तोखे ॿुधायां जंहिं हथ में मुझे मुस्तफा जो हथड़ो लॻंदो आ उन हथड़े तां अल्लाह जी ज़ात जहन्नम जी बाग़ हराम करे छॾींदो आ। सुभान अल्लाह। मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तोखे ये फरमायो त क़यामत जे दिहाड़े मां तोखे हथो हथ में ॾेई चवंदुसि त दे ख़बर तूं ज़िंदा थियो या न थियो इन हथड़े जो क़दुर तूं त इंसान हुई पर मां उमर खे ख़बर आ जंहिं दिहाड़े मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम काबतुल्लाह के 360 बुतन का साफ करण जे लाइ सुणे अलीउल मुर्तज़ा के फरमायो अदा अली जी मुझा आका मां मुस्तफा जे कुल्हड़न ते बीही करे इन काबतुल्लाह के बुतन का साफ कर। अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाह वजहुल करीम अर्ज कयो मुझा आका अली त नौकर मुस्तफा जो अली जी दिल थी चवे त मुझा महबूब मां अली जे कुल्हड़न ते चढ़ी करे इन बुतन के कहराइन तब सुने उमर जवाब ॾिनो त उन वक्त मां महबूबन जो जुमलो ॿुधो त मुझे मुस्तफा फरमायो अदा अली अगर इन बुतन के मां मुस्तफा जो हथ लगी वयो अल्लाह बुतन ता भी जहन्नम हराम करे छॾींदो। जॾहिं त बुतन के जन्नत में नाहे वञणो इन करे मुझा अदा अली कुल्हड़ो मां मुस्तफा जो हुजे चढ़ी पीअण तुंहिंजो कम हुजे बुतन खे लाहींदो तूं वञ अल्लाह जी रज़ा भी आहे त मुस्तफा जी रज़ा भी आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। न रुगी एतिरे ताईं हज़रत अनस रज़ी अल्लाहु तआला अन्हु मुझे हुजूर जो सहाबिया हुजूर जी दावत थो करे ऐं मुसलमान हुजूर जी दावत हुजूर जे सहाबा जी सुन्नत हुजूर जी दावत थो करे मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो तव्हां सां मीलाद कयूं था तव्हां सां उनखे चऊं था त महबूब जो मीलाद कयो आहे हुजूर जी दा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आमद जी खुशी कई आहे। हुजूर जा सहाबा हुजूर जा मस्ताना हुजूर जा दीवाना भी हुजूर जी दावत कंदा हुया। हिकड़ी दावत चवी या 10 दावतूं चवी मां तोखे तफ़सील सां ॿुधायां त जॾहिं हुजूर जी सहाबा दावत कंदा हुया त सहाबी छा कंदा हुया ऐं मुंहिंजो रब वरी कुर्ब कीअं कंदो हुयो। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गाल समझ में अचे थी अंदर जगह पई जवान उस में बीठा हर भरू अॻिते खोड़ जगह पई। बहरहाल मुंहिंजा दोस्तो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत हुजूर जा सहाबा कंदा हुया। केर कंदा हुया? सहाबा। चओ हुजूर जा सहाबी कंदा हुया। हिकड़ी दावत जो चओ त ज़िक्र कयां ज़िक्र कयां हिक दावत जो हुजूर जो सहाबिया नालो हज़रत उस्मान ज़िन्नूरैन। छा नालो वरतुम? हज़रत उस्मान ज़िन्नूरैन रज़ी अल्लाहु ताला अन्हु मुझे आका जे दरबार में आयो आ। माली हालत काफी मुस्तहकम दौलतमंद हज़रत अमीर उस्मान ज़िन्नूरैन रज़ी अल्लाहु ताला अन्हु मुझे आका जे दरबार में अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उस्मान जी दिल थी चवे त महबूब मां उस्मान जे अंगण ते अचन हुजूर मुझे अंगण ते कदम घुमा
फरमाइन अल्लाह मुझे अंगणन खे बरकत वारो करे मुझे मदीने जे वीर फरमायो उस्मान तुझी दावत कबूल मगर एतरो बुधा केतरा सहाबी गड अचन चवे तो मुंहिंजा आका जेतरा भी मौजूद हुजन ओतरा भले हलिया अचन मुझे आका दावत कबूल कईया दावत जो टाइम थियो ओ गोट रईस वलीदाद खान चोखियो जे पट ते वेहण वारा हुजूर फरमायो अचो त हलऊं उस्मान जे दावत ते हजरत उस्मान हुजूर जे पोया हुजूर हलन था हजरत उस्मान कदम गणे तो हिक ब हुजूर कदम खणदा वजन उस्मान सुहणो गणी तो वने हिकड़ो ब टे चार जदे 8-10 कदम गणी त मुझे करीम मुस्तफा तवज्जो मुझा दोस्तों हुजूर हलन पया सुनो उस्मान दिल में गणे पयो हुजूर पोइते निहारे फरमायो ऐ उस्मान जी मुझा आका मेहरबान अजमा मुस्तफा जा कदम छो तो गणी सुभान अल्लाह। हुजूर फरमायो उस्मान जी मुझा आका अजमा हुजूर जा कदम छो तो गणी हजरत उस्मान निहारे चयो कुर्बान वञा मुझा महबूबा उस्मान जे दिल जी तमन्ना हुई त जॾहिं महबूब दावत खण ईंदा हुजूर जे हिक हिक कदम जे एवज़ उस्मान हिक हिक गुलाम आजाद कराईंदो सुभान अल्लाह। हुजूर जे आमद जी खुशी तो असा खुशी कया 5 देगियूं लाथियूं हन तो असा खुशी कया 20 देगियूं लाथियूं हन मुझे हुजूर जे आमद जी खुशी सहाबा दे निहार रब्बे जुल जलाल छा कई उन का हटी करे हजरत उस्मान ज़िन्नूरैन महबूबन जा कदम गणी दो तो वने मुझे आका जवाब न दिनो मुरकिया हजरत उस्मान जी दावत पूरी थी वई उन दावत में हसनैन करीमैन जो बाबो हजरत अली मुर्तजा शेर खुदा भी मौजूदा तमाम दावत के ऋषि करे हजरत अली मुर्तजा घर में आयो गरीबी हाला हजरत उस्मान जो अमीरी हाला हजरत शेर खुदा जो गरीबी हाला अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा मुसल्ले ते वेठिया हजरत अली मुर्तजा के ॾिसंदी हुई अम्मा फातिमा ज़हरा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह करे सुने अली जे इस्तकबाल में उठी बीहंदी हुई आजियां कंदी हुई शेर खुदा जे आमद जी हजरत अली जी हस्बे मामूल आजियां कया हजरत अली जे चेहरे जो अजीब अंदाजा अम्मा फातिमा ज़हरा दरियात करण चाही दिया ओ मुझा घोट अली ओ मुझा सुहणा अली मामलो कहिड़ो आ अज तवां जे चेहरे ते जरा दुख जा आसार लगे तो परेशानियां शेर खुदा फरमाइंदो आ ऐ हसनैन करीमैन जी अमड़ अज उस्मान ज़िन्नूरैन हेडी बदी दावत कया दिल तमा अली जी विच वेठी त महबूबन जी दावत कया पर हाल गरीबी आ इन करे थोड़ो दिल में ख्याल आ अम्मा फातिमा ज़हरा मुर्की जवाब दिनो ऐ हसनैन करीमैन जा बाबा महबूबन जी दावत करण तव्हां जो कम इंतजाम करण तव्हां जे घर वारी महबूब जे बचड़ी जो कम सुभान अल्लाह। शेर खुदा के खबर त जे जुबान में यो जुमलो निकरी चुको या आम दुनिया जी औरत ना है पर अल्लाह जे जात बा बरकात कायनात में पाकीज़ा औरतन जी सरदार बनायो सुभान अल्लाह। अजीजा ने मन हजरत अली मुर्तजा शेर खुदा करमल्लाह वजहुल करीम जे जात बा बरकात खुशी में आया मुझे आका जे दरबार में आका मां अली जी दावत कबूल कयो मुझा दोस्तों हबीबल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खुशी सा दावत कबूल कया आका दावत कबूल करे हुजूर दावत कबूल करे टाइम इंतखाब फरमायो फलाने टाइम ते हलदासी जदे ओहो टाइम थियो शेर खुदा भी मौजूदा मुझे आका ये कौन पूछो अदा अली केतरा मानू दावत ते हलन हजरत उस्मान मालदार हुजूर पुछन था त केतरा मानू हलन हजरत अली मुर्तजा जो हाल गरीबिया हुजूर न था पुछन त केतरा मानू हलन हुजूर सजी सहाबा के फरमाइन था अचो अजो अदा अली जी दावत तव्हां भी गॾु हली मां मुस्तफा सा खाई अचो सुभान अल्लाह। जॾहिं महबूब हलन था
जॾहिं हुजूर हलन था शेर खुदा बि पोयां कदम गणण शुरू थो करे। हजरत अली उल मुर्तजा भी पोया कदम गणन शुरू थो करे। हजरत उस्मान खां मुंहिंजा आका पुछन था कीअं तो कदम गणी, छो थो गणी? अज हजरत अली खां मुंहिंजो मुस्तफ़ा नथो पुछे त मां मुस्तफ़ा जा कदम छो थो गणी, छो पुछे? चवण दे मूंखे मुंहिंजो मुस्तफ़ा थो गुझा राज जाने, मुझो मुस्तफ़ा थो गुझा राज जाने, उहो भी पियो जाने, उहो भी पियो जाने जो थी तो सुभाणे, उहो भी पियो जाने जो थी तो सुभाणे, मुझो मुस्तफ़ा थो गुझा राज जाने। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम शेरे खुदा का इए कोन पुछो अदा अली तू कदम छो थो गणी? हुजूर अचे वञन था। अम्मा फातिमा ज़हरा घर जा जेके भी थामहन सभिनी थामन ते ढकड़ो ॾेई करे चुल्ह जे मथां रखंदी आ। अम्मा फातिमा ज़हरा मुसल्लो विछाए वेहंदी आ, मुसल्लो विछाए करे रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में दुआ घुरंदी आ। ओ मुझा करीम रब अज मुझे घोट अली तुझे महबूब जी दावत कया, ओ मुझा करीम रब तुझे महबूब जी बचड़ी तो रब जे दरबार में सवाल करे रही आ। सुभान अल्लाह। हुजूर जी दावत थिया। हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा करमल्लाह वजहुल करीम जे घर में थिया। सहाबा अची वया, हुजूर अची वया। हजरत अली उल मुर्तजा आयो, ॾिसे त अम्मा खातूने जन्नत मुसल्ले ते वेठी आ। अम्मा खातूने जन्नत पुछण थी चाहे ऐं हसनैन करीमैन जा बाबा मुंहिंजा महबूब अचे वया जी। हसनैन करीमैन जी अमड़ महबूब अची वया। अम्मा फातिमा ज़हरा मुसल्ले खणंदी आ, मुसल्लो खणी दस्तरखान दिया शेरे खुदा दस्तरखान विछाए ईंदो आ। अम्मा बतूल सुणी फरमाईंदी आ ऐ मुंहिंजा घोट अली हिकिड़ो हिकिड़ो थां खणी हुजूर जे आॾो दस्तरखान ते रखंदो वञिजा। ढक तूं न खोलजा, ढक मुंहिंजो मुस्तफ़ा खोलींदो, जेको थींदो उहो दुनिया पाण ई ॾिसंदी। ऐ मुंहिंजा दोस्तो सखणा था रखिया। अम्मा फातिमा ज़हरा तवज्जो, भाजी कटे न, मसालो कटे न, गिहु विझी न, पानी विझी न, जेके थाम हुया सखणन जा सखणा चुल्ह ते रखी करे मुसल्लो विछाए पंहिंजे करीम रब खे सॾण लगी। मौला मौला तुझे महबूब जे बचड़ीअ जे घर में अज तुझो महबूब अची रहियो आ। मौला दावती तुझे महबूब जे बचड़ीअ जो घोट आ। मौला हाणे तुझी मर्ज़ी आ, पंहिंजे महबूब जे बचड़ीअ जी इज्जत खे केतिरो थो बुलंदो बाला करी। ऐं मुसलमान अखियूं खोले दिल जूं ॿुध। अम्मा बतूल सुहिणी थाम ॾींदी वई, सुहिणो अलीउल मुर्तजा रखंदो वयो, मुंहिंजा मुस्तफ़ा मुर्कदा वया। जेॾी महिल तमामु थाम शेरे खुदा रखी छॾिया, उन वक़्त में वॾा डिनर सेट कोन हुया, लखियूं थालियुनि जूं कतारूं न हुयूं। जेके घर में थाम हुया हज़रत अली रखी रहियो आ, मुस्तफ़ा मुर्की रहियो आ। जेॾी महिल हज़रत अली रखी बस कया, मुंहिंजे मदीने जे ताजदार हीअं हिकिड़े थाम तां जो ढक खयो, उन थाम मां जो उब निकिती, अचे जो खुशबू निकिती। खुदा जो कसम सहाबा फरमाइन था त जिंदगी खाधोसी पर अहिड़ी ताम जी खुशबू न ॾिठीसी जेका शेर खुदा जे दस्तरखान ते खुशबू। सुभान अल्लाह। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे पाक हथड़न सां खोलींदा वया, हुजूर विरहाईंदा वया, सहाबा खाईंदा वया। जॾहिं सहाबा खाई बस कयो, मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम दरियाफ्त फरमायो ऐ अल्लाह जा बानो तमां ग़िज़ा खाई सुकून कयो। जी मुंहिंजा आका हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सिद्दीक़ अकबर का पुछो ऐ अबू बकर दे खबर कीअं महसूस कयई? अबू बकर सिद्दीक निहारे चवे थो आका अल्लाह जे इज्जत ऐं जलाल जो कसम, सॼी ज़िंदगी जेके खाधा खाधा उन्हनि में अहिड़ी लज़्ज़त कान हुई जेका अॼु हिन खाधे मां लज़्ज़त आई आ।
मुझे मदीने जे मीर फरमायो ऐ अबू बकर हे तो अज ॾींहं ताईं दुनिया जा खाधा खाधा हुया हे आयात दुनिया जे ज़ाहिरी दुनिया महन हकीकत में रब्बे कबीरिया रब्बे किबरिया जिब्रील के फरमायो खाधा जन्नत मां तैयार थी आया हन दावत शेरे खुदा जी हुजे मेहमान मुस्तफा हुजे अम्मा बतूल मुसल्ले ते हुजे ऐ मुंहिंजा दोस्त अजीज खाधा तैयार थी जन्नत मां अचन ऐ मुसलमान इहो तो असां खे दलील मजबूत थी मिली रहियो आहे त हुजूर जी दावत कंदा कयो हुजूर जी दावत कंदा कयो मुझे महबूब मुस्तफा जा दीवाना मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तो जो मुझो नबी हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम यो तसव्वुर न कदो कर यो फुजूल तसव्वुर त हुजूर नथो अचे हिकड़ो दलील ॾेई थो हला आशिकन जी आॾो दलीलन जी ज़रूरत न हूंदी आहे पर अहले इल्म जे मुंहिंजा दोस्त दिल जे तशफ़ी जे ख़ातिर हिकड़ो दलील थो ॾियां जॾहिं मेराज जी रात आई आ कहड़ी रात पुछण ते मजबूर हां यार मेराज जी रात आई आ मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मक्के पाक जे सरजमीन ते आरामी शाट में जुमलो चई थो वञा जवाब ॾियो जिब्रील काथे मौजूद आ जो हुजूर जे दरबार में जिब्राइल काथे मौजूद आ 70,000 मलाइका काथे मौजूद हुजूर जे दरबार में बुराक हुजूर वट जिब्राइल हुजूर वट तमाम मलाइका इंतजार में मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इस्तकबाल में पहले आसमान जा मलाइका उते बे आसमान जा मलाइका उते जमीन आसमान जा मलाइका हुजूर जे इस्तकबाल में मसरूफ हन जरा सोची ओ गोट रेस वली दाद खाना जोखियो वारा सोची पो जवाब ॾिजा जिब्रील हुजूर वटा जॾहिं हुजूर जिब्राइल सां गॾिजी करे बैतुल मुक़द्दस पहुता सोची पो जवाब ॾिजो मुंहिंजा हुजूर आया हुजूर जे अचण खां अॻु में आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया मौजूद हुया या कोन हुया सुभान अल्लाह जवाब खपे पो के हलंदुसि जवाब ॾियो मुसलमानो मेराज कॾहिं न ॿुधो अथव छा तमाम अंबिया मौजूद हुया हिकिड़े मिंट जे लाइ मूंसां गॾु हलो अंबिया ताईं पैगाम केरु पहुचाईंदो आहे चो जिब्राइल जल्दी ॿुधायो पैगाम केरु ॾींदो आहे चो जिब्राइल त हुजूर जे दरबार में आहे बुराक जी महार हथ में आ हुजूर सां गॾु हली रहियो आहे हुजूर जे ख़िदमत में मसरूफ़ आहे हुजूर जा कदम बोसी करे रहियो आहे हुजूर जे कदमनि खे चुमियूं ॾेई रहियो आहे जिब्रील त हुजूर जे सवालनि जा जवाब ॾींदो थो हले जिब्रील त हुजूर जे ख़िदमत में मौजूद आहे जवाब ॾे मुस्लमान हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया रूए ज़मीन ते पंहिंजे पंहिंजे कब्रुनि में मौजूद हुया तमाम अंबिया पंहिंजे पंहिंजे कब्रुनि में मौजूद हुया जवाब ॾे जिब्रील भी हुजूर जे ख़िदमत में हिक हिक नबीअ खे कंहिं ॿुधायो टाइम कंहिं ॿुधायो फाइनल टाइम कंहिं ॿुधायो त हिन टाइम ते इमामुल अंबिया बैतुल मुक़द्दस में अची रहियो आहे सेकंड भी देर नथी थिए हुजूर जे पहुचण खां अॻु में तमाम अंबिया इंतजार में बीठा आहिनि सुभान अल्लाह दिमाग खे हलाए जे अकुल खां कम वठण थो चाहीं त दीवाना दिमाग खे हलाए यादि रखी छॾ जंहिंजो नालो दीन आहे न उन जी इहा वॾी निशानी आहे त जिथे न अकुल तुंहिंजो बंदि थी वञे उतां खां दीन जे इश्क जी इब्तिदा थींदी आहे बेशक सुभान अल्लाह वक्त महदूद आहे न त मुंहिंजा दोस्त तोखे अजीब ऐं अज़ीम उहे ॻाल्हियूं ॿुधायां हा जेके ॻाल्हियूं न पर इंतहाई मुसद्दिक दलील तस्दीक शुदा ॾियां हा जो तुंहिंजे दिमाग़ जी खोपड़ी वॼी वञे हा ऐं तोखे ख़बर पवे हा हे सिर्फ मदरसे जो पढ़ियल मुल्ला न आहे पर ही कंहिं कामिल जे निगाह जो नवाज़िल फकीर जरूर आहे छो त अफलाक से लाई जाती है अरे सीनों में छुपाई जाती है इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं निगाहों से पिलाई जाती है सुभान अल्लाह अज़ीज़ान मन नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकत हुजूर फरमायो मां मुस्तफा बुराक ते सवार मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे कब्र में नमाज पढ़ी रहे
रहियो आहे, हुजूर गुज़री रहियो आहे, मूसा कलीमुल्लाह नमाज पढ़ी रहियो आहे। हिकिड़ो दलील इन करे थो ॾियां, बज़ुबान मुस्तफ़ा फरमायो मूसा कलीमुल्लाह पंहिंजे क़ब्र में नमाज पढ़ी रहियो आहे, यानी अल्लाह जो नबी फरमाए रहियो आहे हर नबी पंहिंजे क़ब्र में ज़िंदा हूंदो आहे। जवाब दे, हर नबी पंहिंजे क़ब्र में ज़िंदा हूंदो आहे, हर नबी पंहिंजे क़ब्र में ज़िंदा हूंदो आहे। न रुगी ज़िंदा हूंदो आहे, हू त क़ब्र में हज़रत आदम खां वठी करे हज़रत ईसा अलैहि सलाम ताईं तमाम अंबिया क़ब्रनि में ज़िंदा त हूंदा आहिनि, पर ज़मीन वारी चुरपुर जो हाल अहवाल भी ॼाणंदा आहिनि। मां वरी तो जुमलो दोहराइण थो चाहियां, तमाम अंबिया क़ब्रनि में ज़िंदा भी हूंदा आहिनि। फॉर एग्जांपल जेकॾहिं तूं चवीं त अंबिया क़ब्रनि में ज़िंदा जो हक़ आहे, लेकिन हाल अहवाल कोन था ॼाणनि। जे नथा ॼाणनि त जवाब ॾे, उन्हनि खे क़ब्रनि में केरु थो ॿुधाए? कहिड़ो इश्तिहार न्याज़ अली जो खे मोकिलियो हो, कहिड़ो इश्तिहार फ़कीर शेर अली मोकिलियो, कहिड़ो ऐलान शेख अमन शाह शिराज़ी कयो, उन्हनि ताईं ऐलान कोन पहुतो, उन्हनि ताईं मलाइका कोन पहुता। जिब्रील हुजूर जे ख़िदमत में, मीकाइल इसराफील इस्तक़बाल में, तमाम मलाइका इस्तक़बाल में, अंबिया ताईं पैगाम कंहिं पहुचायो, जवाब मिलियो। अंबिया जंहिंजो के लक़ब मिलियला, उन्हनि खे मलाइकनि जी रब मोहताजी कान ॾिनी आहे, उन्हनि जो सीनो पंहिंजे करीम रब जे दरबार में मौजूद हूंदो आहे। उन्हनि खे मलाइकनि जी परवाह कान हूंदी आहे। अल्लाह पंहिंजे कुदरत सां तमाम अंबिया जे सीने ते ज़मीन जा राज़ भी अयां कंदो आहे। पोइ जवाब ॾे, जेकॾहिं हज़रत आदम खां वठी करे हज़रत ईसा अलैहि सलाम ताईं हर नबी पंहिंजे क़ब्र में रही करे ज़मीन जा राज़ ॼाणे थो, त जेको अंबिया जो भी इमाम सीधो खोले जवाब ॾे। जॾहिं हर नबी पंहिंजे क़ब्र में ज़मीन ते हलंदड़ राज़ ॼाणे थो, अल्लाह जे कुदरत सां, अल्लाह जे हुक्म सां, अल्लाह जे ॾिनल इल्म सां, इन में कोई डाउट कोन्हे को, इन में शक जी गुंजाइश कान्हे। त पोइ जवाब ॾे, उहो सुहिणो नबी जेको तमाम नबियनि जो भी इमाम, जेको तमाम अंबिया जो भी सरदार आहे, ॿुधाए उहो रोज़े अतहर में वेही करे अॼु ॻोठ वली दाद जोके जो मीलाद ॼाणे थो या नथो ॼाणे? जवाब दे, सोची पो जवाब दे। ईअं न त हिन ताहिरी फ़कीर राज पर ॻाल्हि कई, मां वरी जुमलो थो दोहरायां, तूं सोची पो जवाब दे। जेकॾहिं तूं चवीं थो त नथो ॼाणे, त पोइ जवाब ॾियणो पवंदे त आदम खां हज़रत ईसा अलैहि सलाम ताईं उन्हनि खे इत्तला कंहिं ॾिनो। जे तूं चवंदे जिब्राइल त मां दलील ॾींदुसि, जिब्राइल त मुंहिंजे मुस्तफ़ा जी कदम बोसी करे रहियो हो। जे तू चवंदे मीकाइल इसराफील या मलाइका, ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तुझे मुंहिंजे लाइ मलाइका रब मुक़रर कया, लेकिन हर मलाइका अंबिया ॾे न वेंदो आहे। मलाइका तुझे मुंहिंजे लाइ, अंबिया जे लाइ अल्लाह मलाइकनि जे सरदार जो इंतखाब कयो आहे, जिब्रील अमीन जो इंतखाब कयो आहे। त जवाब ॾे जिब्रील हुजूर जे दरबार में तोखे मञणो पइजी वियो त फर्श जे अंदर रही करे अंबिया फर्श जो हाल भी रखंदा आहिनि, त अहवाल भी जानदा हने। सुभान अल्लाह। एक दलील मिलियो, जॾहिं तमाम अंबिया फर्श में अंदर रही करे मथों जो हाल ॼाणनि था, त जो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा बि तरीक़े औला ॼाणे थो। चओ महबूब ॼाणे थो। अॻियो जुमलो चवां, आशिकनि जी दिलि ठरी पवे, माग मदीने भरी पवे। अज़ीज़ा ने मन ॻाल्हि एसि ताईं ख़त्म न थी थिए त तमाम अंबिया रुगी हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा मुक़्तदी न रुगी ज़मीन जो अहवाल ॼाणनि था, पर जुमलो अॻियो अर्ज़ थो कयां, पंहिंजे क़ब्रनि मां उथी करे बैतुल मुक़द्दस ताईं अचण जी ताक़त भी रखनि था। सुभान अल्लाह। जवाब ॾे मुंहिंजा दोस्त, जॾहिं आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया दुनिया जे मुख़्तलिफ़ मज़ारात मां निकिरी करे बैतुल मुक़द्दस में पहुची सघनि था, त जवाब ॾे मुंहिंजो मुस्तफ़ा रोज़े अतहर मां इन गुनाहगारनि जे आस्थाने ते अची सघे थो या नथो अची सघे?
सुभान अल्लाह वहाँ मर्जी मुझे महबूब जिया याद रखी छद मुझो महबूब तुझे मुझे दावत जो पाबंद ना है तू असा इहा दावा न था कयो तो महबूब जरूरी तो इहो हरगिज न आशिक जो कमा सेजू सजाए आशिक जो कमा रस्ता बुहारे आशिक जो कमा गुलड़ा विछाए आशिक जो कमा सहन सिंगारे आशिक जो कमा दावत दे तो मर्जी मुझे यार जिया कबूल करे तरह मरिय जो मालिक न करे तरह भी